जय झूलेलाल। मां चंदा माखीजा सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत कयां थी। हीअ ख़बर देवास मध्य प्रदेश जी आहे। पूज्य सिंधी हिंदू पंचायत पारां सिंधु भवन गार्डन में स्वतंत्रता दिवस जे पावन अवसर ते संरक्षक श्री पूरन तलरेजा, उपाध्यक्ष अशोक लखमानी ऐं सचिव अशोक पेशवानी पारां झंडा वंदन कयो वियो। इन मौक़े ते समाज जा वरिष्ठ जन, महिला मंडल, युवा समिति जा सभई सदस्य उपस्थित हुआ। देशभक्तिअ जे रंगारंग कार्यक्रम में संरक्षक तलरेजा जी सभिनि खे स्वतंत्रता दिवस जी वाधायूं ऐं शुभकामनाऊं ॾिनऊं। हिन मौक़े ते समाज जे ॿारनि देशभक्तिअ जा गीत ॻाया ऐं वरिष्ठ सदस्यनि असांखे आज़ादी कीअं मिली इन खे विस्तार में ॿुधायो। कार्यक्रम खां पोइ स्वल्पाहार जो आयोजन हुयो। कार्यक्रम खे सफल बणाइण में श्री अशोक पेशवानी जी सभिनि जो आभार व्यक्त कयो। देवास जी हीअ ख़बर फ़िलहाल एसिताणी। अगरि हीअ न्यूज़ तव्हांखे वणी आहे त सिंधी समाज जूं ख़बरूं सिंधीअ में ॿुधण जे लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।